अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज वॾियूं अपडेट आहिनि। दिल में तूं, पंहिंजनि जा गद्दार ऐं चंड ग्रहण, इन सभिनी ड्रामनि जी ऐं यलगार ड्रामे जे बारे में हिकु वॾी ग़लती ऐं दिल में तूं जेको अब्बास गुल उडाणी ड्रामे जो आहे, यानी इन में बि हिकु वॾी ग़लती थी आहे, उहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त मुहर्रम खां पोइ पंहिंजनि जा गद्दार ऐं जेको ॿियो ड्रामो आहे चंड ग्रहण, इहे बाद में हलंदा। लेकिन तेसीं ताईं दिल में तूं, अब्बास गुल उडाणी जो ड्रामो ऐं ॿियो वरी जेको हलायो वियो आहे असद कुरैशी जो यलगार ड्रामो। दोस्तों, इहे ॿई ड्रामा पुराणा आहिनि। इहे काफ़ी अरसो पहिरियों सिंध टीवी ते हली चुका आहिनि, नवां ड्रामा न आहिनि। काफ़ी दोस्त परेशान आहिनि त इहे नवां ड्रामा नवां न आहिनि। तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं, असांजा ॾिठल ड्रामा आहिनि, इहे पुराणा ड्रामा आहिनि। बाक़ी जेका इहे इन जे लाइ हलाया विया आहिनि जेसीं ताईं हू ॿिया ड्रामा, यानी दौलाब थी वियो, पंहिंजनि जा गद्दार ऐं ॿियो चंड ग्रहण। पंहिंजनि जा गद्दार त उहो लाला फयाज़ जो ड्रामो आहे, जंहिंमें आज़म हिकु अदाकार आहे, ऐं ॿी तरफ़ जेको दौलाब ड्रामो ऐं पंहिंजे जेको चंड ग्रहण आहे, उन में अब्बास गुल उडाणो अदाकार आहे। इहे तमामु जल्द मुहर्रम खां पोइ हलंदा।